अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी कफ़ा व सलामुन अला इबादिहिल्लज़ीना इस्तफ़ा कैफ़िल वरा नूरिल हुदा शम्सिद दुहा बदरिद दुजा आलाना व औलाना व हबीबना व नूर अव्वलना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना व नूर मक्कीना व नूर अरबीना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। फ़ज़्कुरूनी अज़्कुरुकुम वश्कुरू ली वला तकफ़ुरून। अल्लाह साईं जल्ल शानहू पाजे पाक कलाम मजीद के अंदर इरशाद फरमायो फ़ज़्कुरूनी अज़्कुरुकुम वश्कुरू ली वला तकफ़ुरून। ऐ मुंहिंजा बाला तव्हां मूंखे यादि कयो, मां अल्लाह साईं जल्ल शानहू तव्हांखे यादि कयां। सुभान अल्लाह। तव्हां मुंहिंजो ज़िक्र कयो, मां तव्हांजो ज़िक्र कयां। तव्हां ज़मीन ते यादि कयो त मां अल्लाह साईं जल्ल शानहू आसमाननि ते तव्हांखे यादि फरमाया। जमायत में यादि कयो त मां अल्लाह साईं जल्ल शानहू तव्हांखे मलाइकनि सगोरनि में यादि कयां। हुज़ूर अकरम नूर मुजस्सिम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम कायनात जा रसूल इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त उहो मुंहिंजो करीम रब जेको नहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद जेको तव्हांजे साह जे रग खां बि वेझो आहे। अल्लाह साईं जल्ल शानहू पंहिंजे बाननि खे साह जे रग खां वेझो आहे। अन्नबिय्यु औला बिल मुअमिनीन मिन अनफुसिहिम। जहिड़ी तरह सां अल्लाह साईं जल्ल शानहू पंहिंजे बाननि खे साह जे रग खां वेझो आहे त मुंहिंजो नबी बि तव्हांजे साह जे रग खां वेझो आहे। सुभान अल्लाह। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था त जॾहिं मुंहिंजो बानो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था अल्लाह साईं जल्ल शानहू जो बानो जॾहिं पंहिंजो घर छॾे निमाज़ जी तयारी करे ऐं बाजमाल जे लाइ पंहिंजे घर खां निकिरंदो आहे त ख़ुदावंद करीम मलाइकनि सुकुर खे फरमाईंदो आहे, ए मलाइको इहो सॼी विख खणे त दफ़्तर में नेकियूं लिखोसि। सॼी विख खणे त दफ़्तर में नेकियूं लिखोसि ऐं खॿो क़दम खणे त गुनाह कढोसि। जेतिरियूं विखूं हूंदियूं कंहिंजूं केतिरियूं परे हूंदियूं, कंहिंजूं केतिरियूं परे हूंदियूं। कायनात जा रसूल इमामुल अंबिया ताजदार ख़त्म नबूवत सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमाइनि था त अल्लाह साईं जल्ल शानहू उन बाने जा गुनाह बि माफ़ कंदो आहे ऐं दफ़्तर में नेकियूं बि लिखंदो। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। पोइ अल्लाह साईं जल्ल शानहू फरमाईंदो आहे ख़ुज़ू ज़ीनतकुम इंद कुल्लि मस्जिद में अचो पर सोना सुठा सेबता थी करे मुंहिंजे घर में। दुरूद शरीफ़ मुंहिंजे साईं जे मथां सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैहि। कुर्ब करे मुझे कखरने में कुर्ब करे मुझे कखरन में मुंहिंजो चंड खां सुहाणो सरदार ईंदो। ऐं क़ुर्बान वञा उन रस्ते तां जंहिं रस्ते तां कखरन में अॼु कुर्ब करे मुझे कखरन में मुंहिंजो चंड खां सुहिणो यार ईंदो। सुभान अल्लाह। ओके माण्हू ईद सईद
असा दोस्त मिठे जे दीद में खुश ऐसा ईद भली ईदुन खां जंहिंमें जानब जलवेदार अॼु कुर्ब करे मुंहिंजे कखड़नि में मुंहिंजो चंड खां सुहिणो यार ईंदो जानब खे अखियुनि में जायूं ॾियां गल सीनो विछाए सेज करियां जो सुभान अल्लाह आशिक तो चवे जे रस्ते सां मदीने जो साईं ईंदो हो न उहो रस्तो बि हुबकार थी वेंदो ओ जानब खे अखियुनि में जायूं ॾियां गल सीनो विछाए सेज करियां जे पुनल बेराज़ी थी त पवे ओ कुदरत खे मूं ते प्यार ईंदो तौबा करे मुंहिंजे कखड़नि में मुंहिंजो चंड खां सुहिणो यार ईंदो ऐं मूंखे माण्हू चवंदा मुबारक थई हिन गॾजाणीअ जी गुलाम नबी चवंदुसि ख़ैर मुबारक ना इहो सुतत सदो रोबार ईंदो अॼु कुर्ब करे मुंहिंजे कखड़नि में मुंहिंजो चंड खां सुहिणो यार ईंदो हज़रत सैयदना जाबिर रज़ियल्लाहु ताला अन्हु हज़रत जाबिर बिन अब्दुल्लाह रज़ियल्लाहु ताला अन्हु मुंहिंजे महबूब करीम जो सहाबे रसूला सरकार जे हुज़ूर में आयो आमिना जे लाल इमामुल अंबिया हबीब मुस्तफ़ा जे दरबार में आयो या रसूल अल्लाह मूं ते ॾाढो कर्ज़ आहे मूं ते ॾाढो कर्ज़ आहे साईं दुआ फरमायो तव्हां महिरबानी कयो साईं फरमाईंदा ओ जाबिर जी या रसूल अल्लाह ओ जाबिर तुंहिंजे घर में मौजूद छा आहे अर्ज़ु कई साईं इहो कुझु बि कोन्हे हिकिड़ो शेर क़तल जो आहे हिकिड़ो शेर क़तल जो आहे पाण फरमाईंदा इहो शेर क़तल जो संभाले रखो शाम जो असां तुंहिंजे घर ईंदासीं जेके बि तुंहिंजा कर्ज़दार आहिनि उन्हनि खे चओ त तुंहिंजे दरवाज़े ते अचनि शाम जो सभु पंहिंजो कर्ज़ वठी वञनि सुभान अल्लाह हे केॾी सखा आहे मुंहिंजे महबूब जी हा हे केॾी सखा आहे मुंहिंजे सुहिणे हबीब जी मदीने जे साईं जी सखा हाय अल्हम्दुलिल्लाह उहा सखा अॼु बि मदीने में जारी आहे 1400 साल मुंहिंजे महबूब जे बुरके मटाइण खे थिया न अॼु बि मदीने शरीफ़ में ख़ैरात हले सुभान अल्लाह बदर खुदा को पाड़ो पटाई मदीनो ॾिसी आहे न उहा महबूब जी ख़ैरात अॼु बि हले थी ऐं ख़तम रुसुल मौलाए गुल ऐं ख़तम रुसुल मौलाए गुल सामो जो बीठा आहियूं जो कुझु बि आहियूं जहिड़ा बि आहियूं सरकार मदीने वाले गुनाहगार हूँ बेकार हूँ बदकार हूँ बुछड़ा हूँ अरे किन्ना हूँ कोठा हूँ गुनाहन में 24 कलाक गर्क हूँ पर खुदा जो कसम मदीने जे साईं के हर वक्त उम्मत याद मदीने जे साईं के हर वक्त पंहिंजी गुनाहगार उम्मत याद आहे सरकार अचन तशरीफ़ फरमा थियनि